जी ॿ अॻ में सीनियर साहब जान मोहम्मद महर खे दहशत गर्दन कार ते फायरिंग करे शहीद करे छॾियो हो, जंहिंखां पोइ 2 ॾींहं गुज़रण बावजूद जेके सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं सखर प्रेस क्लब तरफ़ां सखर पुलिस के 24 कलाक ॾिना विया जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ, ऐं उहे 24 कलाक जेके राति गुज़री विया ऐं जेको आहे अॼु बाख फुटीअ ताईं जेके जवाबदार जेके कानून जी पकड़ में न अची सघिया आहिनि, उन हवाले सां सखर न रुगो सखर पर हैदराबाद, कराची, शिकारपुर, लाड़काणो, घोटकी, मीरपुर, डरकी ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि ऐं नंढनि वॾनि तालुकनि सां वास्तो रखंदड़ कलम धड़नि सखर प्रेस क्लब खां वठी करे SSP ऑफिस ॾाढो एहतिजाजी रैली कढी धरणो आयो आहे, ऐं हुन रैली जेका धरण जी अॻुवाणी आहे लाला असद पठान, वहीद राजबर, एहसान लाशारी, इमदाद बोज़दार ऐं ॿिया साहब बि करे आहिनि। उन हवाले सां जेको आहे सो असीं धरणे वारे मौजूदु आहियूं, उहे छा पिया चवनि अचो त ॻाल्हि ॿोल कयूं। एहतिजाज असांजो टोकींदड़ एहतिजाज आहे। असां सखर इंतिज़ामिया खे इहो ॿुधाइण आया आहियूं त ही सिंध जा सहाफ़ी, सखर डिवीज़न जा सहाफ़ी जेके हिते वेठा आहिनि, उन्हनि जो सिंपल ऐं सादो मुतालबो आहे त जान मोहम्मद महर 25 सालनि खां जर्नलिज़म जे शोबे सां लाॻापियल हुयो। जान मोहम्मद महर सिंध जो शहूर हुयो, बेपोच ऐं कमज़ोर माण्हुनि जो आवाज़ हुयो। कमज़ोर माण्हुनि जो आवाज़ खे दॿाइण जी, ख़तमु करण जी, वढण जी जे साज़िश तयारु कई ऐं पंहिंजे उन्हनि मोहरनि खां उन शहादत खे अमली जामो पियारायो। न सिर्फ़ु कातिल खपनि पर कातिलनि सां गॾु उहे माण्हू बि खपनि जेके ताक़तवर बाअसर इन्हनि कातिलनि खे सपोर्ट कंदड़ ऐं इन्हनि खां इहो सॼो वक़ुओ कराइण वारा हुया। त असां कॾहिं बि ख़ामोश न थींदासीं। हीउ एहतिजाज सखर मां शुरू थियो आहे, वधंदे वधंदे सिंध खां वधंदे पाकिस्तान, उन खां पोइ पूरी दुनिया जी सहाफ़ती तंज़ीमूं हिकिड़े पेज ते आहिनि। जान मोहम्मद जे मर्डर में जेके बि माण्हू इन्वॉल्व आहिनि, चाहे बिहाइंड द सीन या साम्हूं या पोयों, उहे सभु जा सभु असांखे खपनि। तालबो आहे उहो इहो आहे त रियासत किथे आहे। हिकु आम शहरी जी ज़िंदगी जी ज़मानत रियासत ऐं रियासत जो आइन ॾिए थो, जिते जान मोहम्मद महर जहिड़ो सीनियर सहाफ़ी सखर जे विच शहर में महफ़ूज़ न आहे, त पोइ असां आम शहरी जी ॻाल्हि कहिड़ी कयूं। 2 ॾींहं गुज़री वञण बावजूदि उन्हनि जे कातिलनि जो पतो नथो पए ऐं उन्हनि ताईं हथु नथो पहुचे, त मतिलबु इहो आहे त रियासत जी रिट जेका आहे उहा ख़तमु थी वई आहे। रियासत असांखे जी बदकिस्मती आहे त असांखे रियासत खे उन जी रिट यादि ॾियारण जे लाइ एहतिजाज करणा पवनि था। न त उसूल इहो आहे त एहतिजाज इंसाफ़ जेको आहे माण्हू जे दर ताईं पहुचणु खपे, पर असांजे दर ताईं इंसाफ़ पहुचण जे बदिरां गोलियूं पहुचनि थियूं, असांजा जवान शहीद कया वञनि था ऐं असांखे दहशत ज़दा कयो वञे थो। उन करे हिन केस खे आम केस बदिरां हिकिड़े स्पेशल केस तौरु ट्रीट कयो वञे, हिकिड़ी मुकमिल तौर ते कॉम्प्रिहेंसिव जांच कई वञे। कंहिं टिणी चामड़ी ॾुहारी जे दिलि इहा ताक़त ई न आहे त उहो जान मोहम्मद खे विच शहर में अची क़तल करे, इन जे पोयां वॾी साज़िश आहे, उन साज़िश खे बेनकाब कयो वञे। ॾिसो, हीउ हिकिड़ो एहतिजाजनि जो हिकिड़ो सिलसिलो आहे जेको असां अॼु खां शुरू कयो आहे। अॼु असां उन एहतिजाज खे जेको आहे कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं जारी रखंदासीं ऐं बिल्कुलु हिकिड़ो एहतिजाज जो सिलसिलो हलंदो जेको अॼु SSP ऑफिस अॻियां आया आहियूं, सुभाणे असां DIG ऑफिस अॻियां वञी सघूं था ऐं उनखां पोइ IG ऑफिस ऐं CM हाउस बि असांखां परे न आहिनि। असां चाहियूं था, असांजो ॿियो को बि मुतालबो असां चाहियूं था त असांजे दोस्त जा हक़ी कातिल ऐं उन्हनि खे साज़िश कंदड़ पधरा कया वञनि। जान मोहम्मद जी ज़िंदगी ते त हाणे शायदि हींअर मूं वटि ॻाल्हाइण लाइ लफ़्ज़ न हुजनि, छो जो जान मोहम्मद जी शहादत खां पोइ जीअं कर्ब में जंहिं कैफ़ियत में असां गुज़रूं पिया, उहा त शायदि पाण माना बयानु न करे सघूं न। बाक़ी रही कातिलनि वारी ॻाल्हि, जेकर पुलिस पंहिंजो कमु करे हा त पोइ शायदि हिन सॼी सिंध जा माण्हू हिते गॾु न थियनि, असांखे हिते अचण जी ज़रूरत न पए हा। हाणे हिते हिन माण्हुनि जो गॾु थियण ई पुलिस जी नाअहली जो सबूत आहे न, त पुलिस छा पई करे। ऐं पुलिस ज़ाहिरी आहे जीअं सदाईं के क़तल थींदा आहिनि, पुलिस हिकिड़ी कहाणी ठाहे कुझु माण्हू खणी अची पेश कंदी ऐं असांखे बि लॻे थो हिते बि ईअं ई थियणो आहे त बाबा ऐं थी सघे उहे माना मोरा इस्तेमालु थिया बि हुजनि, ठीकु आहे न। असां इन शइ खां इनकार नथा कयूं बाबा जान मोहम्मद महर खे जीअं कंहिंखे मारण लाइ कंहिंखे पिस्टल जो कंहिं गोली जो ज़रियो थींदो आहे, ईअं ई किराए जा कातिल बिल्कुलु मरो बणिया हूंदा। पर असां चाहियूं था बाबा जान मोहम्मद महर को आम माण्हू त कोन हुयो न, इहो के कचे मां 2 माण्हू अची जान मोहम्मद महर खे क़तल कनि, इहो त माना कंहिंजे सम्झ जी ॻाल्हि खे केरु सम्झी कोन थो सघे त ईअं थी सघे थो। असुल हिन जे पोयां जेके ॻुझा हथ आहिनि, जेके ताक़तवर धुरियूं आहिनि, जन इहा सॼी प्लानिंग कई आहे, मनसूबाबंदी कई आहे, उन्हनि मनसूबा साज़नि खे जन रिथाबंदी कई आहे, उन्हनि माण्हुनि खे साम्हूं आणिजे, उन्हनि खे कंहिं फ़र्क़ु किरंदा। हे कातिल त आहिनि ई आहिनि, ठीकु आहे न, जेके इस्तेमालु थिया, जेके मोहरा थिया, पर जेके असुल पोयां हथ आहिनि उन्हनि खे बि असां साॻी सज़ा जो मुतालबो कंदासीं जेके किराए जा कातिल जन खे सज़ा मिलंदी। ऐं असां सिंध पुलिस खे, सिंध हुकूमत खे वाज़े तौरु ॿुधाइणु चाहियूं था त बाबा तव्हां भली पंहिंजे हिसाब सां कुझु बि करे वठो, कहिड़ी बि कहाणी ठाहियो,
असां तेसिताईं मुतमइन न थींदासीं, तेसिताईं ख़ामोश न रहंदासीं जेसिताईं जान मोहम्मद जे असुल कातिलनि खे कैफ़रे किरदार ते न पहुचायो वेंदो। कंहिं 21 ग्रेड जे ऑफिसर जी सरबराही में का GIT जोड़ी वञे जंहिंमें गुजरनि इदारनि जा माण्हू बि हुजनि, पुलिस बि हुजे, सहाफ़ी बि हुजनि, उहा जांच करे, या फिर कंहिं सिंध हाई कोर्ट जे कंहिं जस्टिस जी सरबराही में जुडिशियल इंक्वायरी कराई वञे जेका हिन ॻाल्हि जो पतो लॻाए त बाबा असुल छा मामिलो आहे। छाकाणि त असांखे नथो लॻे त सखर पुलिस जी का कैपेबिलिटी आहे त हिन मामले खे को सॉर्ट आउट करे सघंदी की असुल कातिलनि खे साम्हूं आणे सघंदी, असांखे नथो लॻे। सखर इल्म ऐं शऊर जो शहर आहे। सखर जे ई शहर में हिते अयाज़ बग़ावतुनि जा नग़मा लिखिया हुआ। सखर ई शहर में सचल साईं जो फ़िक्र ऐं उनजा पोइलॻ मौजूदु आहिनि, लतीफ़ साईं जा पांधेड़ा मौजूदु आहिनि। उन शहर में सहाफ़ी जान मोहम्मद महर खे क़त्ल करणु हिकिड़ो न्यापो आहे। उहो न्यापो अव्हांजे कलम खे बि आहे, मुंहिंजे कलम खे आहे, अव्हांजी कैमरा खे बि आहे, मुंहिंजी कैमरा खां बि आहे त जेकॾहिं तव्हां हक़ ऐं सच जे पासे थींदव त मारिया वेंदव। हिकिड़ो ई मुतालबो आहे जेके कातिल आहिनि उन्हनि खे ज़ाहिर कयो, सज़ाऊं ॾियो ऐं ही समें हज़ारे जेके जर्नलिस्ट गॾु थिया आहिनि उहे किरोड़े माण्हुनि जी सिंध जी नुमाइंदगी कनि था। सिंध जा किरोड़े माण्हू इहो मुतालबो कनि था त जेकॾहिं सखर में को सहाफ़ी महफ़ूज़ न आहे त तव्हीं किथे आहियो, तव्हांजा इदारा किथे आहिनि? छा इहे ॾोहारी सरज़मीन सिंध या पाकिस्तान खां ॿाहिरि निकिरी आहिनि? ऐं इहा ॻाल्हि असीं हिते वाज़े कयूं था त जेकॾहिं इंसाफ़ न थियो त हीअ तहरीक मुल्कगीर शिकिल अख़्तियार करे सघे। शहीद जान मोहम्मद जे कातिलनि खे ऐं उनजे सहूलियतकारनि खे सखर पुलिस तहफ़ुज़ पई ॾे। हे तफ़सीस या इन्वेस्टिगेशन कोन पई थिए जे ईअं 3 ॾींहंनि खां वठी निंड में सुता पिया आहिनि ॼण त हिकिड़ो जेको आहे को असां वटि जंहिं लेवल जो सहाफ़ी शहीद कयो वियो आहे, जंहिं आज़ादु सहाफ़त ते हिकिड़ो हमिलो कयो वियो आहे। ऐं मां इहो पक सां सम्झां थो त दहशतगर्दनि खे ऐं उन्हनि सहूलियतकारनि खे सखर पुलिस तहफ़ुज़ ॾेई रही आहे। IG खे सखर अचणु खपे, सखर अची इन्वेस्टिगेशन करणु खपे ऐं कम से कम DIG लेवल जा हुजनि ऑनेस्ट जेका हीअ इन्वेस्टिगेशन थियणु खपे। सहूलियतकार जेसिताईं गिरफ़्तार न थींदा त सहाफ़ियुनि जो क़त्लेआम कॾहिं बि बंदि न थींदो। सहूलियतकार जॾहिं गिरफ़्तार थींदा त सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ मिलंदो। जान मोहम्मद महर जो खून कॾहिं बि रायगान न वेंदो। पर तव्हां ऐं असां आहियूं, इंशाअल्लाह दाइरो वधाईंदासीं, एहतिजाज जो दायरो बि वधाईंदासीं। नल सखर जे SP खे हटायो वञे ऐं इन लेवल जो SP हिते अचणु खपे जेको हिन जी इन्वेस्टिगेशन थियणु खपे। त शहीद जा कातिल फौरी तौर ते गिरफ़्तार कया वञनि ऐं वजूहात ज़ाहिर कयूं वञनि त कहिड़ी वजूहात जे बुनियाद ते जेको आहे बेगुनाह शहीद खे क़त्ल कयो वियो आहे। ऐं जेको मां नथी सम्झां त जान मोहम्मद जो क़त्ल सिर्फ़ु हिकु सहाफ़ी जो क़त्ल आहे, पूरी इंसानियत जो क़त्ल आहे, पूरी सहाफ़त जो क़त्ल आहे, पूरे कलमकारनि जो क़त्ल आहे। छो जो सहाफ़ियुनि जी आवाज़ खे हिकिड़ो दॿाइण जी साज़िश कई वञे थी त ताकी कोई बि ग़रीबनि जी आवाज़ न उथाए, मज़लूमनि सां इंसाफ़ उन्हनि खे न ॾियाराए। पर जेके दुश्मन आहिनि उहे भुलनि था त जॾहिं सहाफ़ी कलम खणंदा आहिनि त उन्हनि जी कलम कॾहिं बि न रुकंदी आहे। जॾहिं उहे आवाज़ उथारंदा आहिनि त उन्हनि जी आवाज़ खे कोई नथो दॿाए सघे। ऐं सहाफ़ी आए ॾींहुं क़त्ल कया वञनि था पर उन्हनि खे अञा ताईं इंसाफ़ नथो मिले। जॾहिं पुलिस खे इहा ख़बर हुई त जान मोहम्मद साहब जो कंहिं ज़मीनी तकरार आहे त पोइ उनखे तहफ़ुज़ छो न ॾिनो वियो? SSP खे इहो छा ख़बर हुई त उनजी ज़मीनी तकरार आहे? पर इहा ख़बर न हुई त उनखे तहफ़ुज़ ॾियणो आहे ऐं उनजी हिफ़ाज़त करणी आहे। अहिड़ा बहादुर इंसान मां नथी सम्झां त असां वटि वरी ॿीहर पैदा थींदा। ऐं असांजो हिकु ई मुतालबो आहे त शहीद जे कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे ऐं शहीद जे खून सां इंसाफ़ कयो वञे। जी 2 ॾींहं अॻु में सखर शहर में शहीद थी वियल सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सखर प्रेस क्लब खां निकितल जेका रैली उन SSP ऑफिस आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो आहे। धरणे जी अॻवानी कंदड़ पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जनरल्स जे मरकज़ी अॻवान लाला असद पठान ऐं जेको आहे सो अहसान लाशारी ऐं ॿिया जेके दोस्त आहिनि उन्हनि जो इहो जेको चवणु हो त शहीद जान मोहम्मद महर जेके कातिल आहिनि फिल फौर उहे गिरफ़्तार खपनि। जे न त जेको एहतिजाजी मुज़ाहिरनि जेको सिलसिलो आहे अॼु सखर खां वठी पोइ कराची खां पोइ इस्लामाबाद जेको आहे एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। जेसीं ताईं कातिल कानून जी पकड़ में न ईंदा एहतिजाजनि ऐं मुज़ाहिरनि जेको सिलसिलो आहे उहो जारी रहंदो। कैमरामैन इशफाक खोसो सां गॾु इनायत भट्टी, मेरा TV न्यूज़, सखर।